टंडोला यार खां रिपोर्टर हुजूर बख्श जी हीअ रिपोर्ट। टंडोला यार में लॻंदड़ मवेशी मंडी में सिंध वासियुनि खे माल जी ख़रीदारी ऐं विकिरो करण लाइ अनेक सहूलियतूं मौजूदु आहिनि, जिते समूरी सिंध मां ईंदड़ मालवंद वापार कंदा आहिनि। हिन वक़्तु मौजूदु आहे ख़बर 4 न्यूज़ जो रिपोर्टर हुजूर बख्श। जी हुजूर बख्श। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं टंडोला जी जानवरनि जी मालपीड़ी में, जिथे असां आवाम खां बि पुछंदासीं त हिते कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि। जॾहिं त हिते ठेकेदार मौजूदु आहे जो इंचार्ज आहे मवेशी मंडी जो, उन खां पुछंदासीं त हिते तव्हां कहिड़ियूं सहूलियतूं ॾींदियूं आहिनि ऐं आवाम खे कहिड़ी रिलीफ ॾींदा आहिनि ऐं हिते नंढे वॾे जानवरनि जो कहिड़ो रेट रखियो वियो आहे। अचो त पुछूं था ऐं कहिड़ियूं आवाम जे लाइ सहूलियतूं आहिनि। अदा हिते अलहमदिल्ला आवाम जे लाइ तव्हां ॾिसंदा हिते शामियाना लॻाया विया आहिनि, नलके जी सहूलियत ॾिनी वई आहे ऐं वॉशरूम वग़ैरह जी सहूलियत जे लाइ अलहमदिल्ला मदरसो क़रीब हर शइ जी सहूलियत आहे। भाई लिखाई जेकी आहे उहा गवर्नमेंट जो शेड्यूल त जाम हूंदो आहे, 500 हूंदो आहे, पर हिते असां उहो ई आहे जेको 200 रुपया छेले ते वठंदा आहियूं। वॾे जानवर ते 700 रुपया आहे। हाँ 1400 रुपया जेके अॻु में हितां अलहमदिल्ला पंहिंजे इंटीरियर सिंध मां तक़रीबन जेके आहिनि सांगड़ ज़िले मां, मीरपुर ख़ास ज़िले मां, बदीन ज़िले मां ऐं हैदराबाद ज़िले मां वापारी ईंदा आहिनि जेको वापार कारोबार कंदा आहिनि। इन सां गॾोगॾु कुरैशी जेके आहिनि हैदराबाद जा ऐं कराची जा ईंदा आहिनि जेके हिते बकरियूं ऐं ढोर ख़रीदारी कंदा आहिनि। अलहमदिल्ला हर क़िस्म जी सहूलियतूं मौजूदु आहिनि हिते। तक़रीबन मीरपुर ख़ासि, सांगड़, हैदराबाद, कराची ऐं मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू ईंदा आहिनि ऐं माल हिते मुनासिब रेट में आहे। जीअं असां हिते माल ख़रीद करण जे लाइ आया आहियूं, असां ॿियनि पीढ़ियुनि जे मुक़ाबले में ही मंडी सही आहे, मुनासिब आहे। जी जी ऐं मटियारनि खां ही असां वरितो आहे, असांखे रेंज सां सही मिली वियो आहे। हा बिल्कुलु ही पीढ़ी रेंज में सही आहे। हा लिखाईअ में बि सही आहे, ख़रीदारीअ में बि सही आहे, बिल्कुलु सही आहे। छा वरितो अथव तव्हां? असां इहो गाबड़ो वरितो आहे बसि हिकिड़ो। हा ॿुधाई ही पीढ़ी जेका न बिल्कुलु सही आहे। हा नाजाज़ी कोन्हे हिन पीढ़ीअ में। हा टंडोला जी मवेशी मंडी में तव्हां ईंदड़ माण्हुनि जा वीचार ॿुधा ऐं जेको इंचार्ज हो उन जा बि तव्हां वीचार ॿुधा। उनजो चवणो हो त हिते अनेक सहूलियतूं मौजूदु ऐं पूरी सिंध खां हिते माण्हू अचंदा, जॾहिं त सिंध में ॿियनि लॻंदड़ पीढ़ियुनि खां हिते काफ़ी सहूलियतूं आहिनि ऐं हिते जेको आहे अघु घटि आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु हुजूर ख़ासि केली, न्यूज़ 4 टंडोला यार।